उस्ताद उस्ताद मास्टर उस्ताद ऐं अलावर या दोस्त अस्सलाम वालेकुम जी असीं तव्हांजी महिरबानी ऐं तव्हां एतिरो ख़ूबसूरत एतमाम कयो ऐं चार भाउर विहारिया ऐं कमी कचहरी जो मक़सदु पंहिंजा जेके मामला इज्तिमाही मक़ामी मसइला ख़बर पवनि था पंहिंजा जेके सूर आहिनि जिन जी ख़बर हूंदी आहे पर उन्हनि जो इज़हार करे मैदान ते आणियो ऐं उन्हनि जे निबेरे लाइ रस्ता ॻोल्हिया हूअं त मुल्कनि में ही सॼो निज़ाम आहे ऐं उनजे ज़रिए बुनियादी ज़रूरतूं जेको सवेल दोस्त ॻाल्हायो पाणी पहुचाइणु इहो तव्हांजो हक़ु आहे कंहिंजो थोरो न आहे पर उन्हनि हक़नि जी माण्हुनि ताईं पहुचण में रुकावट विझी ऐं हितां जो अवामी नुमाइंदो या असांजो सियासतदान या असांजो बाअसर माण्हू माण्हुनि खे पंहिंजी ग़ुलामीअ ते या पंहिंजी ते पोइवारी करण ते मजबूर करे थो जेके सर्विसिस मां आहिनि उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी ऐं मूंखे यादि आहे त उते अक्सरियत सकरण में बाअसर जेके ज़मींदार निकिरनि सभु मुखालिफ़ हूंदा आहिनि पर हज़ार ई माण्हू मदद कंदा आहिनि वोट ॾींदा आहिनि ऐं पोइ कंहिं उस्ताद कंहिं क्लर्क जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू के यूनियन काउंसिल जा अमलदार मुख़्तलिफ़ मूंखे अखियुनि जे अॻियां आहिनि या के असांजूं उस्ताद कॉलेज जूं स्कूलनि जूं टीचर्स उन्हनि ज़ाहिर थी इलेक्शन कैंपेन में वञो हिसो थो ऐं पोइ इलेक्शन्स खां पोइ या उन्हनि खे दरबदर कयूं पोइ ज़िला बदर कयूं पोइ उन्हनि खे यानी हाणे जंहिं मामले लाइ माण्हुनि खे हक़ पहुचाइण लाइ अवामी नुमाइंदगी कजे उहो उन हक़ खे रोकण जो सबबु बणिजे हाणे केॾांहुं वञे उन करे सवेल खां वठी वॾे अमीर अली बि ॻाल्हायो ऐं असीं हिकिड़ा इंसान आहियूं मज़हब फ़िरका ॿिया इहे सभु वरी को आहिनि हिदायत आयल आहे ऐं ज़ुल्म ते जे ख़िलाफ़ उथी बीहणु असांजो फ़र्ज़ु आहे मूंखे दोस्त चवंदा आहिनि साईं हीअ सुनत आहे मिठो खाइणु सुनत आहे ऐं चवंदा चहिरो खाइणो त सुनत आहे त तीअं हिकिड़ा हक़ आहिनि तव्हांजा हिकिड़ा फ़र्ज़ आहिनि तव्हांजा हक़नि खे जेके तव्हांखे मुल्क जी रियासत मिलियल आहिनि जेके तव्हांखे सूबे खे मिलियल आहिनि लिखत में असीं रुॻो चवंदा हुआ उन्हनि जी तरसील थिए आम माण्हूअ ते इंसाफ़ सां हुकुमरानी थिए ऐं अहलियत ते तरक़ी माण्हू पंहिंजी महिनत सां कंदो सभिनी खे साॻा मौक़ा मुनसिब थियनि पर हिते इहो आहे कोन कुझु हिर्स वारा लालची माण्हू जेके इक़्तिदार ऐं पैसे जा
बुखिया या लालची आहिनि जेके ही उहो पेशो जेको पैगंबरनि ऐं उनजे असहाबनि या ॿियनि कयो यानी सियासत इबादत आहे जेका ख़िदमत जे ज़रिए थींदी उहो कमु अची पेशावर धंधोड़ी माण्हुनि जे बसि थियो आहे जे हथनि ॾिनूं अथनि ऐं जंहिंजे करे तव्हांखे हिते आइस नज़र ईंदी तव्हांखे नशावर शयूं थींदियूं ऑफिसुनि में बेईमानी नज़र ईंदी असेंबलियुनि में जिन खे मोकिलियूं था सूबाई असेंबली क़ौमी असेंबलीअ में उहे तव्हांजे सूबाई हक़नि खां गाफ़िल क़ौमी असेंबलीअ में ॾियूं अहिड़ा कानून ॾियनि जंहिंसां माण्हू अञा वधीक ग़ुलाम थिए क़ौमी असेंबलीअ पास करे छॾियो आहे त हाणे सरकारी अदालत ठहंदी सरकारी जज थींदा यानी पंहिंजा माण्हू जेके अहलियत ते खॼंदा जज हाणे पार्टियूं नामज़द कंदियूं इंसाफ़ बि ॾुखियो थी पियो बेईमान खे सज़ा नथी अचे अहलियत निज़ाम ख़तमु थींदो वञे पियो ऐं पाकिस्तान जे अंदरि ख़ुसूसन सिंध में जेको ही तर्ज़ हुकुमरानी आहे उहो बेईमानी ऐं नाइंसाफ़ी ते आहे जंहिंजे करे आम माण्हू उनजे तकलीफ़ ॾिसे थो रुश्वतखोरी आम आहे सिहत जूं ऐं तालीम जेका मुफ़्त ऐं मयारी मिलणु घुरिजे उनजो हेठि ताईं नथो अचे वरी जेकॾहिं तरक़ी जा रस्ता आहिनि उन में पब्लिक सर्विस कमीशन ऐं जॉब्स ड्यूटियूं सभु धंधोड़ी माण्हू ऐं पैसनि जी बाज़ार गरम करे अची अथनि बुनियादी हक़ जेके आहिनि साफ़ पाणी तव्हांखे पीअण जो मिले या ज़रई पाणी मिले बिजली तव्हांखे मिले सिहत ऐं तालीम तव्हांजो हक़ आहे कंहिंजो थोरो कोन्हे मूं तोखे स्कूल वठी ॾिनो मूं तव्हांखे हीअं करे ॾिनो तुंहिंजो किथां थियो किसे वारे नुंहं जा इहे सॼे ई निज़ाम खे ट्रैप करे ऐं पोइ इलेक्शन्स खां पोइ या जेको उनजे गिरफ़्त में नथो अचे उन ते पुलिस ऐं चोर चरीन हाणे इहो सॼो निज़ाम उन्हनि में लालची ऐं हिर्स वारनि सियासतदाननि ऐं बेईमान कामोरनि जेके सरकारी नौकर जेके तव्हां रिश्वत वठंदा जिन खे इन्हनि विहारियो आहे इन खे ख़तमु केरु कंदो असां सभु इहे सुवाल खणी था अचूं ऐं उन्हनि जा जवाब बि ॾियण जी कोशिशि था करियूं ऐं ॿिया सिखण जी कोशिशि करियूं था जॾहिं पाणी जो मामिलो आयो नून लीग उते पीपल पार्टी उते उनजा इत्तेहादी उते कंपनी सरकार उते हाणे माण्हुनि जो छा थींदो आबादगार तंज़ीमुनि जो छा थींदो सियासी जमायतुनि जो छा थींदो जिन जिन सां ॻाल्हायोसीं वकीलनि ॾे वियासीं चई पर कंदासूं कीअं मुंहिंजो करोड़े माण्हू मुतासिर थियणा उन्हनि ॾे हलंदासूं ऐं उन्हनि खे बाख़बर कंदासूं मुसीबत ईंदड़ खां ऐं जेकर उथी पवंदा त पंहिंजी बचाए वठंदासूं न उथंदा तॾहिं बि पंहिंजी फर्ज़ अदायगी कंदासूं त घटि में घटि असां कोशिशि कई ऐं दिलियां कोशिशि कई पर सिंध जे माण्हुनि एॾो ताक़तवर तहरीक हलाई जो जंहिंमें का सियासी जमात हिकिड़ी न हड़ ऐं समाजी तंज़ीमूं फर्द शागिर्द ॿिया निकिरी पिया वकील निकिरी पिया सॼी सिंध ॾिठो हाणे पाण वटि ताक़त आहे उहो सॼी सिंध ॾिठो सॼे मुल्क ॾिठो हाणे इहा जेका ताक़त आहे इनखे संभाले ऐं सही इस्तेमालु करियूं उन करे ज़ुल्म जी हुकुमरानी जे ख़िलाफ़ नाइंसाफ़ीअ जे ख़िलाफ़
मुल्क के अंदर आइन जो बेड़ो बोड़न जे 27 तरमीम के जरिए आइन के पोइते करण के खिलाफ असांजी सहाफ़त ते कानून ठाहे उन्हनि खे सोढ़ो करे छॾियो अथनि 144 लगाए छॾियो अथनि किथे जलसो इजाज़त खंदो न मिलंदो उनखे वरी 4 दीवारी में असां कचहरी करण आया आहियूं। त इन बंद माहौल में मेहमाननि जे भर चढ़ी विया आहियूं, सिंध दुश्मन जे भर चढ़ी विया आहियूं, जिनके जेके पंहिंजे इक़्तिदार ऐं पैसे जे हिर्स जे करे असेंबली में जेका तव्हां अमानत उन्हनि जे हवाले कई या जेका नुमाइंदगी जंहिंजी कनि था उते सिंध के खिलाफ फैसला थियनि था, मुल्क के इंसाफ के खिलाफ फैसला थियनि था। कई कैदी आहिनि मुल्क के अंदर जेके सियासत के करे गिरफ्तार लगा पिया आहिनि। बलूचिस्तान में, खैबर पख्तूनख्वा में, पंजाब में, सिंध में कूड़न केसन जी हिकिड़ी लाता दाद आहे। साबिक़ा प्राइम मिनिस्टर इमरान खान ॿिया उन्हनि बि इन्हनि खे ॾिसी वरितो, इक़्तिदार में आणे अची वरी उसूल जी ॻाल्हियूं करनि सो पाकिस्तान में नापैदा ख़राब आहे ऐं उनजी सज़ा जो मिसाल ठाहिण चाहिनि था। पाण सभु गॾिजी जीअं पाणीअ शिकस्त ॾिनी ईअं मुल्क जा माण्हू गॾिजी हिननि खे मिसाल क़ाइमु करे ॾियूं ऐं हिननि खे शिकस्त ॾियूं त तव्हांजी इन ज़ुल्म जी, इन सियासत ते पाबंदी जी, तव्हां असांजूं ज़मीनूं खणो, तव्हां असांजो दरिया खणो, तव्हां असांजी सामूंडी पट्टी खणो, तव्हां ज़ुल्म जो निज़ाम करियो, पुलिस जे ज़रिए हिसायो, अवाम जेके पब्लिक सर्वेंट्स आहिनि, जेके अवाम जा नौकर आहिनि, जेके सरकारी मुलाज़िम उन्हनि जे ज़रिए असांखे हिरास करियो, असांजे माण्हुनि खे दॿायो, कूड़ा केस करियो। इनखे नथा मञूं जॾहिं बग़ावत, जॾहिं लखे माण्हू साॻी ॻाल्हि कनि त उनखे का बि रियासती ताक़त न रोके सघंदी। असीं तव्हांखे इन करे आया आहियूं। जेकॾहिं रड़ियूं पियो कंदो त शाहपुर रिज़वीअ में पाणी कोन्हे ऐं वरी पंहिंजी शाख जो ॾिसोसि त उते पाणी कोन्हे, यकीनी तौर ते उते एहतिजाज करणु घुरिजे। पहिरां खणो हितां खां गॾिजी निकिरो, वाटर जे मुंड ते वञो, शाख जे मुंड ते वञो, जेके चोर आहिनि उन्हनि जी कैमरा ते मथे हिकिड़े हिकिड़ो नालो वठी ॿुधायो त शाख खे पतो घुमो ऐं उहे सभु फदा करे वेठो आहियां। उन करे हक़ सच चवण जी जुरत रखो, चोर खे चोर चओ, कूड़े खे कूड़ो चओ ऐं उनखे ज़ाहिर करियो मुआशिरे में। जेकॾहिं असां उनखे अलॻि न कंदासूं, ज़ात में आऊं ढकींदुसि पंहिंजे बिरादरी वारे खे, तव्हां पंहिंजे ज़रिए जे ज़रूरत न आहे अदा मीरजत ने गॾु थियण जी, ज़रूरत न आहे शाह ने गॾु थियण जी। ज़ालिम ऐं मज़लूम खे हिक ॿिए जे मुखालिफ़ थियणो आहे, उहो शाह थी सघे थो, मीरजत थी सघे थो, ऐं बेईमान खे अलॻि करे पीआरणो आहे जेको कहिड़ी ज़ात मां थी सघे थो। हिननि हुकुमराननि धारी दलालीअ में सदर पाकिस्तान जेको सिंध मां आहे उन सिंध जी मजमूई मिल्कियत लिखी ॾेई छॾी आहे, दरिया जा कैनाल लिखी ॾेई छॾिया। उहो त सिंध जे लखे माण्हुनि वञी उनखे माण्हुनि खे मजबूर करे रियासत खे घुटो ॾेई 12 ॾींहं सिंध जे रोडनि ते ऐं आमदरफ़्त बंदि करे ऐं उनखे पोइते करायो आहे, पर वरी उनजा साम्बा थियनि पिया। 14 साल अॻे इन ई पीपल पार्टी MQM गॾिजी सूबाई असेंबलीअ मां बलदियाती इलेक्शन में के ताक़तवर करण लाइ हेठि ताईं इख़्तियार ॾियण जे करे जा नारा हणी ऐं सूबे खे इंतिज़ामी तौर ते विरायो ऐं 10 सालनि खां पोइ वरी टुकरनि में विराए छॾींदा।
तॾहिं बि सिंध जे माण्हुनि जे शऊर उन्हनि खे ऐं जिदोजहद नौजवाननि जे उन्हनि खे उन ते मजबूर कयो, उनखे वापसि कयो। वरी उहे सामाल थियनि पिया। ज़मीनूं लखे एकड़ कचे जूं पके जूं ॾींदा वञनि पिया, ॾेई छॾियूं अथनि। जेकॾहिं उहे नयूं, जेकॾहिं थरपारकर आबाद घर जूं ज़मीनूं, थर माना रुगो थरपारकर ज़िलो न, थर माना जेकर 82 जेके ज़मीनूं आहिनि, पोइ ख़ैरपुर हुजनि, सांगड़ हुजनि, बावलपुर हुजनि या चोलिस्तान हुजनि या किथे हुजनि, जॾहिं नई आबादी थींदी ऐं पुराणी तबाह थींदी, हीउ जेको तव्हां वटि कॾहिं कॾहिं पाणी ईंदो उहो बि बंदि थींदो। जेकॾहिं 70 लख एकड़ पंजाब में नई ज़मीन थींदी या नई पाकिस्तान जे अंदरि नई आबाद थींदी, त पुराणियूं जेको 4 करोड़ कमांड एरिया आहे उन मां खुटंदी, ऐं उहा खुटंदी आख़िरी सूबो सिंध जे करे सिंध जी खुटंदी। हिसाब त सिधो सिधो पियो आहे, पर इक़्तिदार जा बुखिया अॻे बि ज़मीनूं लिखी ॾिनो, पाणी लिखी ॾिनो, त क़ौमी मामलनि खां वठी, पाकिस्तान जे मामलनि खां वठी, सिंध जे मामलनि खां वठी, असां जेके मिलियल हक़ आहिनि उन्हनि में जेका असां सां बेईमानी ऐं नाइंसाफ़ी कंदा, इन्हनि खे केरु ठीकु कंदो? उन करे असां हिन सांसदीअ में न जलसो आहे, न जुलूस आहे, न इलेक्शन आहे, न कॿी आहे, पर तव्हां कचहरी न करे था करियूं। त बाबा सोचो, हू खपाईंदा वेंदा, असीं पघर ॻाड़े विढ़ंदा वेंदासीं ऐं एहतिजाज कंदासीं। असांजे माण्हूअ वटि इख़्तियार आहे, ठीकु आहे, भले इलेक्शन में धांधली थींदी हुजे, पर 8 आना त माण्हू ॾींदा हूंदा न, 8 आना खणी 4 आना धांधली थींदी न। अमानतदार केरु आहे? यूनियन काउंसिल ते केरु अचणु घुरिजे? सूबाई असेंबलीअ में केरु अचणु घुरिजे? जिन सिंध विकिणी आहे उन्हनि खे त घटि में घटि न अचणु घुरिजे। जिन पंहिंजी फर्ज़ अदायगी न कई आहे उन्हनि खे त न अचणु घुरिजे। जंहिं क़ौमी असेंबलीअ जे मेंबर 27 तरमीम यानी सदर खे वोट ॾिनो आहे, सूबाई असेंबलीअ जे मेंबर जंहिं पाणी लिखी ॾिनो आहे, त पोइ इहो तव्हांजो वोट सिंध खां पाणी फुरण लाइ इस्तेमालु थियो। त सिधी तौर ते तव्हां नुमाइंदो चूंडियो, MP MNAs गॾिजी सदर ऐं वज़ीर आज़म मुक़ररु कयो, उन्हनि जेको फ़ैसिलो कयो उहो माना तव्हां फ़ैसिलो कयो। उन करे पंहिंजी अमानतदार खे अमानत ॾिजे, पर घटि में घटि जेको अमानतदारी न कई आहे उनखे रद्द करणु पहिरियों लाज़िम हूंदो आहे। उन करे इहो लाज़िम हूंदो आहे पहिरीं रद्द सां शुरू करियो। उन करे असां मुल्की मामला, सूबाई मामला, इलाक़ाई मामला, उन्हनि में हिकु त तव्हां किथे रहियो वोट जो सही इस्तेमालु करियो ऐं पंहिंजे क़ौमी शऊर जो इज़हार करियो। ज़ात, बिरादरी या फ़िको या मज़हब, इलेक्शन निज़ाम हिकिड़ो शइ अलॻि आहे, हू हिकिड़ियूं अलॻि शयूं आहिनि। उन खां परे थी, उन खां अलॻि थी इंसाफ़ हक़, उन जे लाइ करे पंहिंजो नुमाइंदो चूंडियो हिकिड़ो। ॿियो, जेसिताईं उहा सॼी राइज थिए, असीं मुख़्तलिफ़ इतिहादनि में ॿियनि में गॾिजी सभिनि सां गॾु असां हींअर बि हिसो वठंदा आहियूं, पर का मुश्किल अचे थी, उहा जेकॾहिं सिंध जी जाग्राफी ते मुश्किल आई, जेका उन ॾिसां पियो त तयारियूं थियनि पियूं, कैनाल या नवनि डैमनि ठाहिण जी रिथा पई थिए, त नवां बंद थी उन खे गॾु करण जी पई रिथा थिए, बाबडा जा पना पिया ठहनि। जेकॾहिं उहा असेंबलीअ में अचे, असेंबली मां न जून में बजट थींदी आहे, कि नवनि नाजाइज़ डैमनि जी अचे, असांजे बल्दिया जी ॻाल्हि करे ऐं यूनियन काउंसिल ऐं ज़िलनि खे एम्पावर करण जे करे असांजे दारुल हुकूमत कराचीअ खे वफ़ाक़ में आणण जी कोशिशि करे, असांखां फुरण जी कोशिशि करे, या के ॿियनि असांजे सामूंडी पट्टी खे फुरण जी कोशिशि करे, उहा जेॾी उहा तब्दीली अचे सिंध में, सॼी आवाम जी
इलेक्शन निज़ाम खे तब्दील थिए ऐं अक्सरियत हुबुल वतननि खे चूंडे अचो, पर उन खां अॻे जीअं अॻे पाणीअ ते एहतिजाज कयो अथव, रुगो सदम सॾु ॾिजो, पुरम रहिबो, लठ बंदूक कोन खणंदासूं, एहतिजाज कंदासूं, गॾिजी कंदासूं। लखे माण्हुनि 2025 में फातह थी पाकिस्तान जी रियासत खे मजबूर करे सदर खे मुंहुं हणी ऐं पंहिंजी नदी बचाई आहे। ऐं ईअं सिंध वतन जी जाग्राफी बचाईंदासूं, सिंध जा वसीला बचाईंदासूं, ज़ुल्म जी हुकूमत जो ख़ात्मो आणींदासूं ऐं इंसाफ़ जो राज क़ाइमु कंदासूं। इन लाइ इन जा ख़्वाहियूं। बाक़ी तव्हांजो अकेलो अकेलो हर को मसइलो ॾिसंदो पियो, हर को पंहिंजा सूर ॾिसंदो पियो, अकेले माण्हूअ खे हू मजबूर करे पंहिंजनि गोॾा खोड़ाईंदा वेंदा। पर जेकॾहिं पाण लखे माण्हू पंहिंजे क़िस्मत जो फ़ैसिलो पाण करण जो फ़ैसिलो पंहिंजे ज़मीर जे आवाज़ ते कंदासूं त असीं इन्हनि ज़ालिमनि खे, बेईमाननि खे, सिंध दुश्मन खे केॾी ताक़तवर कुवत हुजे उन्हनि खे असीं उन्हनि खे गोॾा खोड़ाए उन्हनि खे शिकस्त ॾींदासीं। इन जे लाइ सो नौजवाननि जो वॾो रोल आहे। पहिरीं नौजवाननि सां तो आउं सॼी सिंध घुमींदो आहियां, मूंखे घणा नौजवान मिलंदा आहिनि। असांजो एज ग्रुप ॿियो आहे, पर साथ अॻे बि जदोजहद ॾिनो, उन्हनि ते बि चवंदासूं, वॾनि खे बि चवंदासूं त हुननि खे मसलियतूं ऐं मुफ़ाहिमत जा सबक़ न ॾियो, गैरत जा ॾियोनि, ज़ालिम सां मुक़ाबिल करण जा ॾियोनि। जेकॾहिं तव्हांजो जोश या मसलियतुनि में मुफ़ाहितुनि में कंहिं में खुटी वियो आहे, हुननि खे छॾियो त हाणे पंहिंजी मैदान माराए सिंध बि फतिह कनि, पाकिस्तान में बि हिकिड़ो इंसाफ़ भरियो निज़ाम क़ाइमु कनि। महिरबानी। सवाल जवाब हूंदो त आउं हाज़िर आहियां।